ओखी बाज़ी इश्क जी प्यारी ऐं न्यारी हीअ जिन जीती अब जीता रहा बेटा हीअ जिन जीती तिन भी न जीती हारे न नाए हारी तव्हांजो फोटो ॾींदो आहियां कंहिं ग्रुप में त मूंखे हिजाबी थी मिलंदो आहियां छो त सभु कॉलेज वारा यूनिफॉर्म हूंदा आहिनि मुंहिंजा शागिर्द ईअं आहिनि मां हिननि खे ऑफर बि करे चुको आहियां त बाबा यूनिफॉर्म पाए अचो तव्हां यूनिफॉर्म वठी अचो तव्हांखे उन यूनिफॉर्म ते जेके 500 रुपया मां ॾींदुमि जेकॾहिं वधीक शदादकोट गवर्नमेंट डिग्री कॉलेज शदादकोट में योम दफ़ा वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हायो वियो जॾहिं त तक़रीबी मुक़ाबिला मिली नगमनि जो मुक़ाबिलो ऐं सवालनि जवाबनि जो मुक़ाबले में शागिर्दनि भरपूर दिलचस्पी सां हिसो वरितो। महिमान ख़ासि अॻूणे प्रिंसिपल डॉक्टर मोहम्मद मुराद चौडियो साहिब ॾींहं जे हवाले सां पंहिंजा ख़्याल पेश कया। कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर एहसानुल्लाह जमाली रशीद अहमद खानवाई अब्दुल जब्बार जूनेजो फिदा हुसैन जूनेजो ऐं ॿियनि प्रोग्राम में हिसो वठंदड़ शागिर्दनि हौसला अफ़ज़ाई कई ऐं प्रोग्राम में हिसो वठण लाइ भरपूर तलक़ीन कई। बाद में पोज़ीशन खणंदड़ शागिर्द में इनाम शील्डुनि ऐं सभिनी हिसो वठंदड़ शागिर्दनि में एज़ाज़ी सर्टिफिकेट विराया विया। उन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा